अस्सलाम वालेकुम नाज़रीन, स्पेशल ट्रांसमिशन में भलीकार मां तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। इन स्पेशल ट्रांसमिशन में मुख्य एंकर पर्सन मेराज हबीब ज्वाइन किया है। जी बिल्कुल नाज़रीन, मजबूरी तरह सां काल PDM पारां सिंध जी राजधानी में ताक़त जो मुज़ाहिरो कयो वियो, जिना ग्राउंड ते थियल जलसे में PDM जी क़यादत पारां शिरकत कई वई ऐं उन खां पोइ हुकूमत जो रिएक्शन अचण जो सिलसिलो बि जारी आहे। अॼु असां ॾिठोसीं हिकु पासे वफ़ाक़ी वज़ीरनि जा बयान हुआ त ॿिए पासे अॼु कैप्टन रिटायर्ड सफ़दर जी गिरफ़्तारी थी, जंहिंखां पोइ ज़मानत थी ऐं PDM जे अॻुवाणनि पारां प्रेस कॉन्फ्रेंस पिणु कई वई, जंहिंमें वाज़ मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त जेका कैप्टन सफ़दर जी गिरफ़्तारी थी आहे उहा उन सां सिंध हुकूमत जो को बि तालुक़ु नाहे। हालांकि वफ़ाक़ी हुकूमत पारां इहो रंग ॾियण जी कोशिशि कई वई सॼे मामले खे त हिन सॼे मामले में सिंध हुकूमत मुलविस आहे। कुझु ॾींहं पहिरियां ई जॾहिं शुरूआति थी हुई PDM जो पहिरियों जलसो गुजरांवाला में थियो, त उनखां पोइ असां ॾिठोसीं त उनजे ॿिए ॾींहुं वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां जहिड़ो मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो, जहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं वियूं, उन सां इहो लॻो पए त वज़ीर आज़म इमरान ख़ान परेशान आहे। ऐं काल्ह बि जे जलसे खां पोइ इहो एक्सपेक्टेड हो त हुकूमत तरफ़ां को रिएक्शन ईंदो ऐं सख़्तु रिएक्शन अॼु साम्हूं आयो आहे। हिन सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। गॾोगॾु जेको सियासी मंज़रनामो आहे, हिन वक़्तु सूरत हाल कहिड़े पासे वञे पई, उन ते ॻाल्हाईंदासीं। असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे सिंध TV न्यूज़ जा सीनियर एंकर पर्सन आहिनि फैज़ नाइट साहब। फैज़ साहब, तव्हांजी बि वॾी महिरबानी। ॿिए पासे मूंसां गॾु मौजूदु आहिनि सिंध TV न्यूज़ जा डायरेक्टर न्यूज़ एंड करंट अफेयर्स शोएब कुरैशी साहब। सर, अव्हांजी बि वॾी महिरबानी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। फैज़ साहब, ॿुधाइजो, ज़ाहिरा जीअं मां ज़िक्र कयो पिए, गुजरांवाला खां पोइ वज़ीर आज़म जो अचणु ऐं सूरत हाल असां ॾिठीसीं। काल्ह जे जलसे खां पोइ अॼु कैप्टन रिटायर्ड सफ़दर जी गिरफ़्तारी खे जॾहिं मरियम नवाज़ उतां निकिती पए कराची अचण लाइ, उन वक़्तु सहाफ़ियुनि सां जेका हुन गुफ़्तगू कई हुई, उनमें उनखां पुछो त इमरान ख़ान जे बारे में नवाज़ शरीफ़ चयो त उन चयो त इमरान ख़ान खे उन मुख़ातिब ई न कयो। हीउ ॿ वॾियुनि ताक़तुनि जो जहिड़ो आहे, वॾनि जो जहिड़ो आहे। पाण उनखां पहिरें बि जेके हिन सॼी सूरत हाल ते PDM जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई आहे, त मुसलसल मां इहो ई चवंदो थो अचां त हीउ दरअसल जेको नैरेटिव आहे, स्पेशली नवाज़ शरीफ़ ऐं नून लीग जेको अॻिते वधाइनि पिया, उन जो टारगेट इमरान न आहे, उन जो टारगेट सिलेक्टर आहे। हिन वक़्तु हे सिलेक्टेड सां न पिया टकराव में अचनि, हे सिलेक्टर सां टकराव में। अॼु जेका मरियम नवाज़ साहिबा जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई, उनमें बि इहो चई जेके नामालूम अफ़राद आहिनि उनजी सभिनी खे ख़बर आहे। हाणे इहा जेका कैफ़ियत आहे, नवाज़ शरीफ़ साहिब जेके नाला वठी उहो कया, ख़ुदि कल्ह वारे जलसे में नवाज़ शरीफ़ साहिब खे ख़िताबु करिणो हुयो, छो न थियो, इन ते ख़ुदि सॼी पाकिस्तान जे अंदरि तजज़ियेनिगार मीडिया उहो ॻाल्हाइयूं पिया थियनि। हिकिड़े माण्हुनि खे थोरी थकी कची पकी ख़बर आहे, उहे ख़बरूं बि ॿाहिरि अचनि पियूं। ॿिया वरी उहे माण्हू आहिनि जेके स्पेकुलेशन जे बुनियाद ते ॻाल्हाइनि पिया, पर उहो ख़ुदि जेको आहे हिकिड़ो वॾो सुवालु आहे त अहिड़ी ॻाल्हि न थी। जीअं लास्ट टाइम तव्हांखे यादि आहे त PTM खे गुजरांवाला में दावत न ॾिनी वई हुई ऐं उन हवाले सां गुफ़्तगू हुई, पर हिन भेरे PTM खे दावत ॾिनी वई, मोहसिन दावड़ साहिबु आयो। त मसइलो कन्फ्रंटेशन जी नोयत जेका आहे उहा इहा आहे त पाकिस्तान जो ही PDM जे अंदरि जेके धुरियूं वेठियूं आहिनि, उन्हनि जो बज़ाहिर थोरो कंहिंजो सख़्तु, कंहिंजो घटि, कंहिंजो नरम, पर मौक़िफ़ जेको आहे उहो इहो आहे त भई पाकिस्तान जे अंदरि चूंडूं जेके थियनि थियूं, उन्हनि चूंडुनि जा नतीजा अवाम जे ठपनि जे बुनियाद ते कोन था अचनि। नैरेटिव इहो आहे त उहे जेको आहे हिकिड़े मुल्क जो हिकिड़ो इदारो आहे जेको उन सॼे खे चेंज करे थो, अवाम जी राय खे। उहो प्री इलेक्शन खां वठी पोस्ट इलेक्शन, इलेक्शन वारे ॾींहं जा जेके साम्हूं वारा मामला आहिनि, हाणे इहो नैरेटिव आहे। उहो नैरेटिव जेको आहे, जेको कंहिं ज़माने में MRD जी सूरत में जेको आहे थियो हुयो, वरी इहो नैरेटिव ARD जे प्लेटफॉर्म तां बि शुरू थियो हुयो, जंहिंजे करे पोइ वरी हिननि चार्टर ऑफ डेमोक्रेसी कयो हुयो। पर असांखे हिन सॼे अरसे में सियासतदाननि जे पार्ट ते बि शयूं
सम्झ में न ईंदियूं रहियूं। मिसाल तौरु ही को अॼु पहिरियों दफ़ो न थियो आहे ईअं जेको ही जेको चवनि पिया त IG जे बारे में जेको हले पियो, पंहिंजो जो अॻूणे गवर्नर जो हिकिड़ो वॉइस जो क्लिप हले पियो, ऐं अॼु प्रेस कॉन्फ्रेंस में त मरियम नवाज़ साहिबा त बिल्कुलु वाज़े चयो त हुनखे खणी विया, पोइ फलाणी जॻह ते खणी विया, हुन जॻह जो बि नालो वरितई। हाणे मसइलो इहो आहे त हीउ सभु कुझु जेको कुझु थिए पियो इहो मतिलबु आहे ओपन थी आयो आहे। माण्हू हाणे अॻे त सिर्फ़ु MQM जो जेको आहे अॻूणो जेको बानी ॻाल्हाईंदो हुयो नाला वठी, हाणे त पंजाब जो सभ खां पॉपुलर लीडर जेको आहे उहो पाकिस्तान जे सिक्योरिटी एस्टेब्लिशमेंट जे मुख्य जेको आहे पंहिंजो उहिदनि ते वेठल माण्हुनि जो नाला खणी उन्हनि खां हिसाब किताब पियो घुरे। इहा सूरत हाल काफ़ी 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 ख़ौफ़नाक आहे। इहा मतिलबु आहे एॾी आसान न आहे जंहिंखे ईअं करे सघनि। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त उन मामले जी जेका संगीनी आहे उन संगीनी जो अहसासु आहे कोन का। ऐं हमेशह जेको थींदो आहे त उनखे हैंडल करण लाइ जेके कोशिशुनि जे नाले में जेके हरकतूं कयूं पियूं वञनि उहे उनखे वधीक उनजी संगीनी खे ख़राबु पिया कनि, उनखे ठाहिनि कोन पिया, उनखे वधीक ख़राबु पिया कनि। तंहिंजे लाइ मां सम्झां थो त हीउ मामिलो ॾाढो ख़राबी तरफ़ वधे पियो, कन्फ्रंटेशन हेड ऑन कोलिजन तरफ़ वञे पियो। उन हेड ऑन कोलिजन में हिकिड़ो लाइन इहा आहे त भई पीपुल्स पार्टी इन सॼी गेम मां फ़ाइदो वठणु चाहे थी, तंहिंजे लाइ पीपुल्स पार्टी ओॾो एग्रेसिव टोन नथी रखे। बल्कि नवाज़ शरीफ़ जे नैरेटिव ते बिलावल साहब चयो त जनरल साहिबान जो नालो वठी उनजे मथां तनक़ीद थियणु सुठी ॻाल्हि न आहे। वरी कल्ह बि कराची जे अंदरि तव्हां ॿुधो त फज़लुर रहमान ऐं आसिफ़ ज़रदारी जी मुलाक़ात खां पोइ इहो तइ थियो त नवाज़ शरीफ़ ख़िताब न कंदो। त पीपुल्स पार्टी जो इहो जेको पीपुल्स पार्टी जे बारे में तासुर हुयो गुजरांवाला खां कराची ताईं, ही जेको कैप्टन साहब वारो मामिलो थियो आहे इहे उनखे वधीक उन मां फ़ाइदो वठण जे लाइ हिकिड़ी भौंडी हरकत कई वई आहे त शायदि इन सां इहो थींदो त जेको नून लीग वटि अॻे शक आहिनि उहो शोभा आहिनि उहो ख़तमु थींदो। पर ज़ाहिर आहे जेको मरियम नवाज़ साहिबा चयो त असां ॿार न आहियूं, असां सम्झूं था त केरु केरु छा थो करे सघे। हर कंहिंखे ख़बर आहे त केरु छा करे सघे थो, कहिड़ी पोज़ीशन में पीपुल्स पार्टी धक कढी सघे थी ऐं कहिड़ी पोज़ीशन में केरु असांजे ख़िलाफ़ बि को हरकतूं करे सघे थो। दे नो ऑल दैट। ही सभई माण्हू जेके आहिनि उन्हनि पावर कॉरिडोर्स जे अंदरि जेके ट्रिक्स जेके थियनि थियूं उन्हनि ट्रिक्स खां चङी तरह वाक़ुफ़ु आहिनि। तंहिंजे करे मसइलो हाणे काफ़ी मतिलबु एक्सपोज़ थी वियो आहे। एक्सपोज़ इन हवाले सां थी वियो आहे त जीअं मूं चयो त हीउ पहिरियों दफ़ो न आहे। नवाज़ शरीफ़ जी गवर्नमेंट हुई, नवाज़ शरीफ़ वज़ीर आज़म हुयो, शहबाज शरीफ़ पंजाब जो वॾो वज़ीर हुयो। इहा मरियम नवाज़ साहिबा रड़ियूं पई करे त भई मुंहिंजी सोशल मीडिया जी टीम अगवा थी वई आहे। वज़ीर आज़म पीउ, पंजाब जो वॾो वज़ीर चाचो, इन जी टीम अगवा थी वई। असां ॾिठो त सिंध जे अंदरि पीपुल्स पार्टी जी हुकूमत, वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, हीउ जेको आहे फैज़ साहब आजिज़ दामरा साहब असांखे ज्वाइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम आजिज़ साहब। जी वालेकुम अस्सलाम। आजिज़ साहब ॿुधाइजो ज़ाहिरी तौर ते जेका हिन वक़्तु असांखे सूरत हाल नज़र अचे पई, काल्ह जलसो थियो, कामयाब पावर शो थियो PDM जो, जंहिंखां पोइ अॼु कैप्टन रिटायर्ड सफदर जी गिरफ़्तारी ऐं उनखां पोइ बाज़ियाबी थी आहे। आङुरियूं सिंध हुकूमत न खणे पई वफ़ाक़ी हुकूमत, अवां जो छा रद्द अमल आहे ऐं इन बाबति ॿुधाइजो त सिंध हुकूमत पारां कहिड़ी कार्रवाई जो सोचियो पियो वञे? आउं सम्झां थो त सिंध हुकूमत अॼु पंहिंजो मौक़ुफ़ बाज़ाब्ता ज़रूरु ॾींदी ऐं मूंखे इतला थी आहिनि त चीफ मिनिस्टर साहिबु जेको आहे उहो पंहिंजे तरफ़ां मौक़ुफ़ ॾींदो। हाणे हुकूमती सतह ते छा राब्ता थिया आहिनि उनजी ख़बर सिंध गवर्नमेंट जे ज़िमेदारनि खे हूंदी। बाक़ी बाक़ी ते पॉलिटिकल वर्कर तव्हां ऐं असां सभिनी खे इहा ख़बर आहे, सिंध जे माण्हुनि खे ऐं पूरे पाकिस्तान जे माण्हुनि खे इहा ख़बर आहे त कहिड़े क़िस्म जी हिते मुदाख़लतूं थियनि पियूं ऐं ख़ासि तौर ते PTI जी हुकूमत अचण खां पोइ सूबाई जेका ऑटोनॉमी आहे उनखे कीअं जेको आहे सो ब्रीच कयो थो वञे, उनजे पावर खे अटैक कयो थो वञे। इन खां अॻु में बि
जज़ीरनि जे हवाले सां जेको ऑर्डिनेंस अचनि था त ही किथे सूबाई हुकूमत ख़ासि तौर ते सिंध हुकूमत खे जेको टारगेट कयो पियो वञे काफ़ी शयूं आहिनि जेके सूबाई गवर्नमेंट मज़ीद पंहिंजे ब्रीफिंग में जेको आहे ॿुधाईंदी। पर अॼु तव्हां छा था सम्झो त सिंध जे अंदरि पीपुल्स पार्टी जी हुकूमत आहे या कोन्हे? अदा सिंध जे अंदरि बिल्कुलु पीपुल्स पार्टी जी हुकूमत आहे। जे पीपुल्स पार्टी जी हुकूमत आहे त जेकॾहिं IG इहे अमल करे थो, तव्हां चओ था त असांखे ख़बर ई कान्हे का। अॻु में ग़ुलाम कादिर मरी साहब गुम हुयो, पंहिंजो लगारी साहब अशफाक लगारी ऐं हू गुम हुया, उन वक़्तु बि तव्हांजी हुकूमत ऐं तव्हां चओ त असांजा माण्हू खॼी विया आहिनि, असांखे ख़बर कान्हे का। पंहिंजो केतिरा ॿिया जेके आहिनि सियासी कारकुन खॼी वञनि था, तव्हां चओ था त असांजो हुन सां वास्तो न आहे को। जेकॾहिं हुकूमत हूंदे तव्हां सिंध जे माण्हुनि खे, सिंध जी धरती ते रहंदड़ माण्हुनि खे प्रोटेक्ट नथा करे सघो, इहा कहिड़ी हुकूमत आहे? आउं सम्झां थो फयाज़ साहब तव्हां इंतिहाई बाख़बर साफ़ी आहियो ऐं जेको तव्हां सवाल कयो आहे तव्हांजे ज़हन ऐं दिलि जे अंदरि हुनजो जवाबु ज़रूरु मौजूदु हूंदो। बहरहाल सूबाई गवर्नमेंट मौजूदु एंड ऑफ द डे हुकूमत खे जवाबु ॾियणो आहे। सही, मां साफ़ आहियां, मां सवाल करे सघां थो, पर इन ॻाल्हि जी माण्हुनि जी लाइफ जी प्रोटेक्शन, माण्हुनि जी डिग्निटी जी प्रोटेक्शन, दिस इज़ द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गवर्नमेंट ऑफ द डे। पीपुल्स पार्टी हुकूमत में आहे ऐं जेकॾहिं माण्हुनि खे पॉलिटिकल कारकुननि जे गाॾियुनि खे बाहियूं ॾेई साड़े छॾनि ऐं तव्हांजी हुकूमत हुजे ऐं तव्हां चओ त असांखे ख़बर कोन्हे का, इहो केसि ताईं सिलसिलो हलंदो? मूं ॾिसो सवाल जे जवाबु न ॾियण जी त ॻाल्हि ई कोन कई ऐं न ई मूं इनकार कयो त तव्हांजे सवाल जो जवाबु नथो ॾियां, बल्कि मूं त तव्हांजी तारीफ़ कई आहे त इन सॼे सवाल जे जेको पस मंज़र में जवाबु आहे उनखे जी तव्हांखे ख़बर आहे, सिंध जे माण्हुनि खे ख़बर आहे। मिसिंग पर्सन खां वठी पीपुल्स पार्टी जो मौक़िफ़ जेको आहे उहो बिल्कुलु क्लियर आहे। तव्हां चओ था त सूबाई हुकूमत जो जेको डोमेन आहे ऐं सूबाई गवर्नमेंट त इहो ई त जहिड़ो आहे। अॼु बि पीपुल्स पार्टी जेकॾहिं PDM जो हिसो आहे, अॼु बि जेकॾहिं पीपुल्स पार्टी ऐवाननि जे अंदरि या ऐवाननि खां ॿाहिरि मिसिंग पर्सन जी आज़ादी जा मुतालबा थी करे, अॼु बि पीपुल्स पार्टी जेकॾहिं ताज जोए साहब जे पुट जे अगवा जे ख़िलाफ़ पीपुल्स पार्टी जो चेयरमैन जेकॾहिं ट्वीट थो करे त छा हिते ॿिया इदारा मौजूदु कोन्हनि, छा हिते ॿियनि इदारनि जी मुदाख़लत मौजूदु कोन्हे? ही हिकिड़ी जंग आहे, हिकिड़ो जहिड़ो आहे जेको कंटिन्यू आहे। तव्हां 18th अमेंडमेंट ॾिनी पर हुन 18th अमेंडमेंट जी लताड़ पई थिए, उहो हिकिड़ो जहिड़ो मौजूदु आहे पाकिस्तान जे अंदरि। मूं इन तनाज़र में चयो त सभिनी माण्हुनि खे शइ जी ख़बर न, पर इहो चयो पियो वञे सोशल मीडिया ते त IG साहब खे राति जो अगवा कयो वियो आहे। ॾिसो इहे ॻाल्हियूं सोशल मीडिया ते ज़रूरु मौजूदु आहिनि। मूं चयो त सिंध पार्टी वटि छा इंफॉर्मेशन आहे? तव्हां पार्टी जा पंहिंजो ज़िम्मेवार आहियो, पार्टी वटि छा इंफॉर्मेशन आहे? फयाज़ साहब, मूं पहिरीं तव्हांखे चयो त सिंध गवर्नमेंट छो जे इमीडिएटली जेके राब्ता थियनि था उहे सिंध गवर्नमेंट जे हवाले सां थियनि पिया। इन सॼे मामले खे सिंध गवर्नमेंट पब्लिक कंदी ऐं माण्हुनि खे ॿुधाईंदी। रही ॻाल्हि पार्टी हवाले सां, असां अहिड़े अमल था करियूं त जेकॾहिं IG अगवा थियो आहे या न थियो आहे, राति जो 6 बजे उहो IG पंहिंजी पोज़ीशन ॿुधाईंदो ऐं गवर्नमेंट सतह ते, इंतिज़ामी सतह ते इन सवाल जो जवाबु जेको आहे उहो बुनियादी तौर ते अचणु खपे ऐं उहो ज़रूरी हो। बाक़ी पॉलिटिकल हिसाब सां इंतिहाई या शर्मिंदा मक़ाम आहे त कंहिं माण्हूअ जी प्राइवेसी खे तव्हां ब्रीच करे राति जो 5 बजे हुनखे निग मां उतारे जेकॾहिं तव्हां हुनखे खणो। ऐं साॻी पार्टी मज़ार क़ाइद ते इन खां अॻु में केतिरा ई जलसा करे चुकी आहे ऐं उन मज़ार ते अची कहिड़े क़िस्म जी हला गुला कंदी रही आहे। पार्टी तुन खे न कयो आहे न हाजी साहब, ॾिसो पार्टी तुन खे न कयो आहे, कंहिं बि पार्टी न आहे कयो। गवर्नमेंट जेका आहे उहा प्रोविंस जे अंदरि सिंध जी आहे, उहा पुलिस जेका आहे उहा सिंध जी अंडर में आहे ऐं उन पुलिस कयो आहे जे रेंजर्स हिते तइनात आहे त उहा बि वज़ीर आला जे कमांड हेठि कमु करे थी पई। आइनी तरह ते ऐं क़ानूनी तरह ते हिते जेको कुझु थिए थो उनमें जेका लॉ एनफोर्सिंग इदारा आहिनि उहे CM जे मातहत अचनि था, छाकाणि त घरू खाते जी वज़ारत बि उन वटि आहे। त जॾहिं पार्टी कंहिं ॿी पार्टी खे ब्लेम नथा करे सघो था। फयाज़ साहब, तव्हां बाख़बर सहाफ़ी आहियो, ऐं वरी क्लेम थो कयां ऐं ॾाढो सादा क़िस्म जो सुवाल करियो था, पर बुनियादी सुवाल था कयो। मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त हिते मुदाख़लतूं आहिनि ऐं अॼु बि 18th अमेंडमेंट सां झेड़ो आहे। उन सॼे झेड़े जे पस मंज़र में अहिड़े क़िस्म जा वाक़िया कराए इतिहाद खे ख़तमु करण जी कोशिशि पई थी वञे। मिसिंग पर्सन मिसाल तौरु बलोचिस्तान जे अंदरि काल बि मालिक बलोच साहब हिते ॻाल्हायो पिए ऐं उहो 2.5 साल चीफ मिनिस्टर रहियो हिकिड़े सूबे जो, पर संदसि सूबे मां मिसिंग पर्सन थींदा रहिया। मिसिंग पर्सन सिंध मां थींदा था रहनि। उहे इदारा मौजूदु आहिनि जिन खे अदालतूं बाउंड कनि थियूं त तव्हां मिसिंग पर्सन जे हवाले सां मुल्क ठाहियो ऐं हिते सवालनि जा जवाब ॾियो। हीअ हिकिड़ी तवील जंग आहे जेका अणखुट आहे, जेका अञा ताईं जारी आहे। पीपुल्स पार्टी हुन में फ्रंट रो में किरदारु अदा करे पई। पीपुल्स पार्टी हुन जे अॻियां आहे। पीपुल्स पार्टी हिननि सभिनी वाक़िअनि जी
मुज़म्मत थी करे। मूं चयो त इन अॼोके जेको रातो को वाक़ियो आहे उन में चीफ मिनिस्टर साहब पब्लिक कंदो इन तमामु मामलात खे ऐं IG खां पुछी कंदो त उहे कहिड़ा प्रेशर आहे जंहिंजे करे IG जेको आहे। पर आजिज़ धामरा साहब तव्हांखे ख़बर आहे त सिंध जे अंदरि बेटनि जे मसइले ते ख़ुदि पीपल्स पार्टी जेको लेटर लिखी जेका परमिशन ॾिनी हुई सिंध जो माण्हू उनखे उन हवाले सां बि पीपल्स पार्टी जे किरदार ते मशकूक सम्झे थो। उनखां पहिरियों तव्हां ॾिठो बहरिया जे मामले ते जेको पीपल्स पार्टी किरदार अदा कयो, जेको वरी कोर्ट मां एतिरा पैसा वापसि आया, भुॻड़नि मुठ ते ज़मीन बहरिया जे हवाले कई वई, उन मामले ते बि सिंध जो माण्हू। उनखां पहिरियों तव्हांखे यादि आहे 13 जी इलेक्शन खां पहिरियों जेको बल्दियाती निज़ाम ॾिनो वियो पीपल्स पार्टी जे बारे में सिंध जो माण्हू सम्झे थो त वक़्तु अचण ते पीपल्स पार्टी कमु टपण लाइ कंप्रोमाइज़ करे थी छॾे। फयाज़ साहब पहिरीं ॻाल्हि त बेटनि जे हवाले सां पीपल्स पार्टी ते इल्ज़ाम ईअं तमामु घणी फ़हरिस्त आहे मूं वटि, जेकॾहिं मां तफ़सील ॻाल्हाईंदुमि त घणो अहिड़ा आहिनि जेके सिंध जे माण्हुनि खे ख़दशा आहिनि। हिकु सवाल जो जवाबु ॾियण जे लाइ आउं तयारु आहियां, हिकु सवाल जो जवाबु ॾियण जे लाइ तयारु आहियां। पीपल्स पार्टी ते ब्लेम करणु हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, 1000 इल्ज़ाम हींअर केर बि लॻाए छॾे, कंहिं ते पाबंदी कोन्हे। बेटनि जे मसइले ते उन ख़त में हिकिड़ी पेरा ॿुधायो जंहिंमें सिंध गवर्नमेंट चयो हुजे त ही असांजी ज़मीन आहे जेका असां हिकिड़े ई लेटर में हिकिड़े ई ढक सां उहो वफ़ाक़ जे हवाले करे छॾियो आहे। ॾिसो हुननि हिकिड़ो राब्तो कयो त हुननि खे डेवलपमेंट करणी आहे। सिंध गवर्नमेंट अॼु बि चए थी त सिंध जे कंहिं बि ज़िले में फेडरल जेकॾहिं को डेवलपमेंट करणु चाहे थी त हुन ते का पाबंदी कान्हे, पर टर्म्स एंड कंडीशन ते ॻाल्हायो वेंदो सिंध गवर्नमेंट सां, जंहिंजो हुननि प्रॉमिस कयो। असां लेटर लिखियो त ठीकु आहे असां सां ॻाल्हायो, जंहिंजे जवाब में उन्हनि ऑर्डिनेंस ॾियो ऐं हिकिड़ी कंपनी क़ाइमु कई जंहिंखे अपोज़ थी करे सिंध गवर्नमेंट न सिर्फ़ पब्लिक में करे थी पर असेंबली जे अंदरि करे थी। न इहा त परमिशन पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट में मलिक रियाज़ खे मिली चुकी हुई न, को हुननि खां ॿी ॻाल्हि थोरी कई आहे। डेवलपमेंट जो नाले में जेको इहो थिए पियो, मलिक रियाज़ कहिड़े मुल्क सां तालुक़ु रखंदड़ कंहिं हुकूमत जो हिसो आहे? मलिक रियाज़ पाकिस्तान जो हिसो आहे ऐं पाकिस्तान जे हिसे में हिकिड़ी फेडरल गवर्नमेंट आइनी पोज़ीशन में ज़रूरु मौजूदु आहे ऐं सूबाई गवर्नमेंटूं आइनी पोज़ीशन ते मौजूदु आहिनि। बलोचिस्तान जा बेट बि अटैक कया विया आहिनि पर बलोचिस्तान ख़ामोश आहे। सिंध गवर्नमेंट स्टैंड वरितो आहे। चेयरमैन बिलावल भुट्टे ज़रदारी साहब हिन खे मनसूब कयो मोदी जे कश्मीर वारे कब्ज़े जे हवाले सां। इन करे तनक़ीद ज़रूरु थी सघे थी, कंहिं ते इल्ज़ाम लॻाइण त सिंध विकिणिजी वई, ऐं सख़्ती सां तरदीद थो करियां ऐं तव्हांखे चवां थो त उन ख़त जी उहा पेरा पब्लिक कई वञे जंहिंमें सिंध पंहिंजे कंहिं बि सूबाई जुरिडिक्शन में ईंदड़ कंहिं हिकिड़े एकड़ खे वफ़ाक़ जे हवाले करे छॾियो जो त असांखे एतिराज़। अच्छा आजिज़ साहब, कुझु ॾींहं पहिरियां असांजो वञणु थियो हो बेटनि तरफ़, त उते ॾिंगी बेट ते असांखे वञणु न पिए ॾिनो वियो। छा मां इहो वाज़ करे सघूं पिया त उते हींअर केरु वेठल आहे, केरु मौजूदु आहे? असेंबली रिजेक्ट कंदी इन सॼे मामले खे ऐं उन खां अॻु में क़ौमी असेंबली में असां इन में आंदी आहे करारदाद, सेनेट जे अंदरि करारदाद आंदी आहे। तव्हां बिटे निज़ाम जी ॻाल्हि कई, निज़ाम ठहंदो आहे असेंबली में। पीपल्स पार्टी कॾहिं अहिड़ो निज़ाम आंदो हो जेके असां बिटे निज़ाम जो नालो ॾियूं? मूं तव्हांखे चयो त सिंध जे माण्हुनि ख़दशनि जो इज़हार कयो आहे ऐं तव्हांखे ख़बर हूंदी उहो निज़ाम जॾहिं तव्हां आंदो सिंध जे अदीबनि, दानिश्वरनि, सिंध जे साझावंदनि, सिंध जे कॉम्प्रेस पॉलिटिकल पार्टीज़ सभिनी उनखे निधियो हुयो ऐं पोइ उहो तव्हां वापसि बि वरितो हुयो। फयाज़ साहब कंहिं बि हुकूमती इक़दाम खे निंदण, अॼु बि चवां थो तव्हां 1 लख इक़दाम हणी छॾियो, का पाबंदी कोन्हे, हणी छॾियो। आजिज़ धामरा सिंध विकिणी छॾी, केर बि चए 500 माण्हू जुलूस कढी सघंदा, जुलूस कढी सघंदा, पर उनजी इम्प्लीमेंटेशन त बाद जो मसइलो आहे। मूं चयो त उहो निज़ाम जेको असेंबली ठाहींदी आहे, पीपल्स पार्टी लोकल पार्टी जो जेको निज़ाम ॾिनो उहो 2000 जॾहिं आयो 13 में उनजे बुनियादनि ते इलेक्शन थी, उन ते त कंहिं एतिराज़ कोन कयो। चलो आजिज़ धामरा साहब, तव्हां हिकिड़ा सियासी इंतहाई सरगर्म सियासी वर्कर आहियो, सियासी अॻुवान आहियो ऐं 90 जे ॾहाके खां वठी मां ज़ाती तौर ते तव्हांखे हिकिड़े सुठे सियासी एक्टिविस्ट तौरु सुञाणींदो थो अचां। तव्हांजे ख़्याल में ही पार्टी जा मामला, हुकूमतुनि जा मामला, ही प्रेशर्स वग़ैरह पंहिंजी जाइ ते, तव्हांजे ख़्याल में एज़ अ पॉलिटिकल एक्टिविस्ट तव्हांजो जेको एक्सपीरियंस आहे इहो गुज़िरियल 3 सालनि जो, IG साहब वारे मसइले ते FIR न थियणु घुरिजे? जेकॾहिं इहा नैरेटिव आहे जेको अॻूणे गवर्नर जी हिकिड़ी क्लिप हले पई त वज़ीर आला उनखे हीउ ॿुधायो आहे, अॼु मरियम साहिबा बि पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त उनखे हीअ इंफॉर्मेशन ॾिनी आहे सिंध गवर्नमेंट वारनि, त IG जे बारे में जेको जंहिं बि IG साहब सां इहो रवैयो रखियो आहे उन ते FIR न थियणु घुरिजे? फयाज़ साहब, तव्हां ॾाढो बुनियादी सवाल कयो आहे। मूं चयो त हीअ हिकिड़ी अहिड़ी जंग आहे जेका पसे पर्दा कलेक्टर ऐं सिलेक्टेड जे दरमियान इहा विड़ी थी वञे त कंहिं सूबे जे आइनी मामलातनि में ईअं मुदाख़लत, मिसाल तौरु
जेकॾहिं सिंध जो IG तब्दील थियो पिए, तव्हांखे यादि हूंदो एडी ख्वाजा जे मसइले ते जॾहिं इहा ॻाल्हि आई, उन खां पोइ कलीम इमाम जे मसइले ते जॾहिं ॻाल्हि आई त ख़ुदि असांजे सोसाइटी असांखे तनक़ीद थी करे, सिंध जे अंदरि जी सोसाइटी जी ॻाल्हि त कंहिं बि सूबाई हुकूमत खे इख्तियार कोन्हे त उहो IG तब्दील करे। ॿिए सूबे जे अंदरि कलाकनि में IG तब्दील थिया आहिनि, तमामु वॾी तइदाद में तब्दील थिया आहिनि, उन ते का बि गुफ़्तगू कोन थी थिए। उहा इन जे करे जो एडी ख्वाजा जी एज़ अ पुलिस ऑफिसर रेपुटेशन सुठी रही आहे, उन वक़्तु जेको टकराव हुयो उन जे पस मंज़र में बि हर कंहिंखे थोरी थोरी ख़बर हुई। तंहिंजे लाइ सिंध जा अंदरि जेको आहे IG जे मसइले ते हिकिड़ो डिफरेंट व्यू पॉइंट हुयो। पर अॼु जेको वाक़ियो थियो आहे, मतिलबु फयाज़ साहब मतिलबु मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त सिंध में जेकॾहिं उहो एक्ट थिए त उहो हराम आहे, ॿियनि सूबनि में एक्ट ते हलाल आहे। इहो कंहिंखे इख्तियार सर्टिफिकेट ॾियण जो आहे त हू IG ॾाढो ईमानदार आहे। इन करे कंहिं बि सूबाई काबीना असेंबली ऐं हुकूमत खे इख्तियार कोन्हे त हुनखे तब्दील कजे, हुनजे किरदार जो छो जो कुझु माण्हू सर्टिफिकेट ॾिजा छॾनि त उहो ॾाढो ज़बरदस्त माण्हू आहे। साॻा IG ॿियनि सूबनि मां तब्दील थियनि त हुनजे किरदार जो सर्टिफिकेट ॾियण जो इहो आज साहब इहो हिकिड़ो वॾो बहस आहे, ज़रूरु कंदासीं। पर मां करंट सिचुएशन ते तव्हांजे ख़्याल में FIR IG जे मसइले ते सिंध गवर्नमेंट खे यकीनन इहो बहस आहे त जेकॾहिं एडी ख्वाजा खे बदिली कजे त हुनजी ईमानदारी जे लाइ इंस्पेक्टर साम्हूं अची वञनि। कलीम इमाम खे जेकॾहिं बदिली कजे त उनखे बि ईमानदारी जा सर्टिफिकेट ॾेई साम्हूं हलियो वञे ऐं ॿियनि सूबनि में इहो अप्लाई न कजे फार्मूलो। ठीकु आहे, मौजूदा अॼोको जेको रातों वाक़ियो आहे, मूं चयो त चीफ मिनिस्टर सां मुंहिंजो राब्तो न आहे। चीफ मिनिस्टर इन सॼे मामले ते ॻाल्हाईंदो ऐं पब्लिक कंदो जेके बि इशूज़ आहिनि। ठीकु आहे, वॾी महिरबानी आजिज़ साहब प्रोग्राम में वक़्तु शेख साहब ॾियण जे लाइ। कीअं था ॾिसो आजिज़ साहब जीअं ॻाल्हि ॿोल कई ऐं सिंध हुकूमत जो जीअं असां नून लीग जी ॻाल्हि कई त उन्हनि जो सख़्तु हिकिड़ो बयानु हुयो, पर हाणे जेका सूरत हाल जीअं फयाज़ साहब बि ॻाल्हि कई त खुली साम्हूं अची वई आहे शयूं। हाणे उहे ॻुझूं कुवतूं न रहियूं आहिनि, जेके बि शयूं थियनि थियूं ओपनली थियनि थियूं। ऐं IG वारो मामिलो त छा पीपुल्स पार्टी चयो थो वञे त सिंध जो वॾो वज़ीर सॼो हिन मामले खे पब्लिक कंदो, कीअं उअं ई पब्लिक करे सघंदी जीअं एज़ इट इहो मामिलो आहे? ॾिसो, ॻाल्हि त हाणे का निकल रही कोन्हे ऐं मां सम्झो त हीअ त ताज़ो गुजरावाला दर्से जो रिएक्शन ऐं पोइ वरी कलोक दर्से जो रिएक्शन ऐं उनजो ॾेखारण लाइ इहो सॼो क़दमु खयो आहे ऐं ॿुधायो वियो आहे त तव्हां सभिनी जी हैसियत हीअ आहे। पर असल में त असां इहो काफ़ी अरसे खां ॾिसंदा अचूं न। 96 जो जेकॾहिं असां वाक़ियो बयानु कयूं त बेनज़ीर भुट्टो वज़ीर आज़म हुई, उनजे भाउ खे पुलिस दहशतगर्दी ज़रिए क़तल कयो ऐं वज़ीर आज़म खे ख़बर बि न हुई। उहो वाक़ियो असांजे साम्हूं। उन खां पोइ असां ताज़ो जेकॾहिं यादि कयूं त सिंध असेंबली स्पीकर जे घर ते जॾहिं चढ़ाई थी हुई त सिंध कैबिनेट जा वज़ीर त बेवस थिया वेठा, कोई हुनखे कुझु चई न पियो सघे। इवन के एसिताईं बि न पिया चई सघूं त तव्हां फैमिली खे निकिरण ॾियो या हुनखे खाधो पुॼाइण ॾियो, एसिताईं बि हुनखे इजाज़त न हुई। हुनखे जेके फीमेल जेके हुयूं MPs ऐं वज़ीर हुयूं उन्हनि खे बि न पिया छॾे वियो। त इहा त सॼी सिचुएशन असां ॾिसंदा आया आहियूं। हिन वक़्तु जेका आहे, जीअं फयाज़ साहब ॻाल्हि कई ऐं जीअं आजिज़ साहब ॻाल्हि कई, त हिकिड़ी जंग आहे जेका उहा जारी आहे, हिकिड़ी सिविल इदारनि में ऐं हिकिड़ी इदारनि जे टकराव वारो या जेको आहे हिकिड़ी सिविल सुप्रीमेसी वारी उहा जंग आहे। उहा हिन वक़्तु जेका आहे इहा इन करे साम्हूं आई आहे त जेको सॼो जेको नेरेटिव सभिनी जो रहियो आहे ऐं उहे सभु इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त जेका सिविल इदारनि जी बालादस्ती हुजे ऐं ॿी कंहिं बि मामले में मदाख़लत न हुजे, त उन्हनि सभिनी खे इहो सभु कुझु ई हिन क़दम ज़रिए ॾेखारे वियो त तव्हां सभिनी जी वरी बि हैसियत हीअ ई आहे। तव्हां भले पंहिंजो 73 वारो आइन खणी अचो, तव्हां भले 18 तरमीम करे अचो, तव्हां भले पाण खे केतिरो बि ख़ुदमुख्तियार ॼणायो, पर असां जॾहिं चयूं जेको चयूं करे सघूं था। इन जो हिकिड़ो इहो बि आहे त जंहिं केस में इन जी जेका सौदा जी गिरफ़्तारी कई वई आहे त जेको सिंध जेके सूबाई वज़ीर जी वज़ीर जेका स्टेटमेंट आहे नासिर शाह जी ऐं मौलाना फज़ल रहमान PTM में ॻोल्हण ॾियण ते ॿुधायो त जेको मज़ार काए जी बेहरमती वारी ॻाल्हि थी, ॿ दरख़्वास्तूं पुलिस वटि आयूं, ॿई पुलिस रद्द करे छॾियूं। उन खां पोइ वरी जेको आहे उनखे ॿुधायो त भई जेका मज़ार आहे, जेका 71 वारो ऑर्डिनेंस मौजूदु जेको मज़ार आहे, जेका बोर्ड आहे, उहा मजिस्ट्रेट खे दरख़्वास्त ॾींदी त उन खां पोइ उन ते का कार्रवाई थी सघंदी। पर ॾिठूं त इहो प्रोसेस जो डिघो थी वेंदो ऐं उन खां पोइ अॻु में ई उन खां पोइ हिकिड़ी जेको आहे दरख़्वास्त ॿी दाख़िल कराए FIR दाख़िल कराई वई, जंहिं ते ख़ुदि जेको आहे उहो अंगूं कजनि त उहो दरख़्वास्त दाख़िल कराईंदड़ केरु आहे ऐं हुन ते ख़ुदि कहिड़ा केस दाख़िल थियल आहिनि
ऐं तकड़ में सॼी कार्रवाई करे हिकु ॿुधायो हो त न सिर्फ़ु जेको आहे जीअं PD वारनि पाण ॿुधायो ऐं जीअं सॼो असांखे नज़र अचे थो त हिकु त ॾेखारियो त भई हीअ तव्हांजी इज़त आहे, ॿियो तव्हां जंहिंजा मेज़बान आहियो उन्हनि जी पोज़ीशन में असां वटि हीअ आहे त सॼो सारो उन्हनि खे अॻियां शकी बणायो वियो, ख़ुदि हुन में दार विझण जी कोशिशि कई हुई त इहे सॼो कुझु इन सिलसिले जी कड़ी आहे। ॾिसो, मां इहो जॾहिं खां वठी PDM शुरू थी आहे, जलसनि जो ऐलान थियो आहे, मां बार बार चवंदो थो चाहियां त हीउ मसइलो सिलेक्टर सां झेड़े जी ॻाल्हि कनि था। ही इमरान या गवर्नमेंट जे बारे में ही नैरेटिव न आहे ऐं उहो जेको झेड़ो आहे उहो असांखे यादि आहे त उहो डिघो थिए थो। 5 जुलाई 1977 खां वठी अगस्त 88 ताईं जेसिताईं ज़ियाउल हक़ ज़िंदा हो उहो हादसो थियो तयारे जो, उन वक़्त ताईं इहो जेको आहे झेड़ो हलंदो रहियो। जॾहिं पोइ सूरत हाल तब्दील थी वई, पोइ वरी हिकिड़ियूं चूंडूं थियूं, पर चूंडूं थियण खां पोइ बि जेका सूरत हाल थी उहा इहा थी त इसहाक़ ख़ान बि क़बूल करिणो आहे, साहिबज़ादा याक़ूब ख़ान बि करिणो आहे ऐं फलाणो बि करिणो आहे। टर्म्स एंड कंडीशन्स चूंडियल हुकूमत खे आइन खां मावरा ॿाहिरि चूंडियल हुकूमत खे हीअ टर्म्स जी हिकिड़ी लिस्ट ॾिनी वई, 1 2 3 4 5 6 हे फरमाइशूं आहिनि, इहो जेकॾहिं पूरियूं कंदो त पोइ तव्हांखे हुकूमत मिलंदी। मां चवां थो त पाकिस्तान जे अंदरि ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे थोरे पीरियड खां वटि सवाइ पाकिस्तान ऐं इब्तिदाई तरह ते लियाकत अली ख़ान जे थोरे वक़्त में उनखां सवाइ त पाकिस्तान जे अंदरि सिविलियन सुप्रीमेसी रही कोन्हे। ख़ासि तरह जॾहिं अयूब ख़ान खे जेको आहे कयो वियो पंहिंजो चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं इस्कंदर मिर्ज़ा खे जेको आहे पंहिंजो डिफेंस मिनिस्टर कयो वियो, उन वक़्त खां पोइ त पाकिस्तान जे अंदरि सिविलियन इदारनि जी बालादस्ती मुकमिल ख़तमु थी वई। उन वक़्तु जेको हुयो पंहिंजो इस्कंदर मिर्ज़ा जेको हुयो, इस्कंदर मिर्ज़ा न बल्कि मलिक ग़ुलाम जेको गवर्नर जनरल हुयो, उन वीचारे जी हालत जे बारे में जेको शहाब नाम में जेको आहे कुदरतुल्ला शहाब लिखियो आहे, पोइ कीअं वञी उनखे इन ॿिन्ही ॼणनि टंगो टोली करे उछलियो ॿाहिरि, पोइ इस्कंदर मिर्ज़ा सदर थी वई। हीउ सॼो जेको दास्तान आहे न, सिविलियन सुप्रीमेसी वारी जंग जेका आहे उहा पाकिस्तान जे सियासी धुरनि सदाईं जोटी आहे, पर जॾहिं मसइलो अचे थो जेको क्लाइमेक्स ते पहुचनि था उते कम्प्रोमाइज़ था कनि। जैसा ब्रेक जो वक्त थियो आहे, ब्रेक खां पोइ ट्रांसमिशन सिलसिले खे मां चाहियां थो ब्रेक खे 5 मिनट रखो, जी बिल्कुलु मां हीअ ॻाल्हि करे वठां। जे बेनज़ीर भुट्टो साहिब आहे 88 में कम्प्रोमाइज़ न करे हा त ईअं न थिए हा। जेकॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब 70 जे इलेक्शन में मुजीब सां गॾु बीह रहिया त सिविलियन सुप्रीमेसी वारो ख़्वाब साबिया थी पिए सघियो। जेकॾहिं 90 जो पूरो ॾहाको नवाज़ शरीफ़ साहिबु जेको आहे उन्हनि जे कुल्हे ते बीह करे जेको आहे हो न थिए हा त सिविलियन सुप्रीमेसी बहाल थी सघे हा। जेकॾहिं उनखां पोइ केतिरा ई मौक़ा मिलिया, 88 पंहिंजो 2008 जे पंहिंजो हिंसाने खां पोइ जॾहिं बेनज़ीर साहिबा जी शहादत थी दिसंबर 7 में, उनखां पोइ 8 जूं चूंडूं थियूं, उनखां पोइ जेकॾहिं पीपल्स पार्टी कम्प्रोमाइज़ न करे हा त थी पिए सघियो। नून लीग ऐं पीपल्स पार्टी जेकॾहिं 8 खां पोइ चार्टर ऑफ डेमोक्रेसी जे स्पिरिट मुताबिक़ हिक ॿिए सां गॾिजी बीह रहनि हा त सिविलियन सुप्रीमेसी ॾे माण्हू वधी पिए सघियो। हर वक़्तु जंहिंखे जॾहिं वारो मिलियो आहे उन पंहिंजो वारो वरितो आहे। मीटिंग रखियल हुई प्राइम मिनिस्टर नवाज़ शरीफ़ ऐं उन वक़्तु जेको आहे अॻूणे सदर आसिफ़ ज़रदारी जी, हुन ईंट बजाते वारो बयानु ॾिनो त प्राइम मिनिस्टर जी मीटिंग कैंसिल करे छॾी, मिलण खां इनकार करे छॾियो। मसइलो इहो आहे त असां वटि हर को हर वक़्तु तयारु आहे वारो वठण लाइ। मां तॾहिं चवां थो त हीउ जेको नैरेटिव आहे उन जे लाइ जेको कुर्बानी खपे, जेका हिकिड़ी डिघी जदोजहद जे लाइ जेको साई खपे, स्टेमिना खपे, उहा असांजो हिन वक़्तु जेके PDM में शामिल जमायतूं आहिनि उहो मोहसिन दावड़ त रेडी आहे, उहो असांखे तव्हांखे उनमें उहो स्प्रेड नज़र ईंदो। मालिक खे चवंदा उहो बि रेडी आहे। हीअ जेके मुख्य जमातूं जेके वारा वठण वारियूं जमातूं आहिनि त उहे खे वारे जो आसिरो मिले थो त उहो कम्प्रोमाइज़ थो करे वञे।
तंहिंजे लाइ हिन वक़्तु सॼी ॻाल्हि डिपेंड करे थी पीपुल्स पार्टी PMLN ऐं JUI ते बि घटि मुख्य डिपेंड करे थो हिननि ॿिन्हिनि पार्टियुनि जी क़यादत ते। उहे हिन सॼी मूवमेंट खे तोड़ ते पहुचाइण लाइ जेका घुर्बल सम्झ खपे, जेका घुर्बल जेका क़ुर्बानी खपे, जेका घुर्बल जेका स्टेमिना खपे, घुर्बल जेका बेखौफ़ी खपे, उन तहत वञनि थियूं या न। मूंखे मां वरी चवां थो त मूंखे हिन सॼे सियासी अमल ते ॾाढी ख़ुशी थिए थी, पर मूंखे इन जेके रिक्वायरमेंट्स आहिनि न, मूंखे उन पूरियूं करण जे हवाले सां मूंखे तमामु घणा मतिलबु उते मां मुंझी थो पवां, मां क्लियर न आहियां त मूंखे घणी उमेद न आहे का। ब्रेक जो वक़्तु थियो आहे, इन खां पोइ इन ते शुएब साहब खां तर्जुमो वठंदासीं त वाक़ई इहे ॿ पार्टियूं इन आख़िर ताईं इन बयाने ते जेको हिन वक़्तु तहरीक शुरू कई वई आहे उन ते बीह बि सघंदियूं आहिनि। नाज़रीन, असांजी स्पेशल ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी रहंदो। हिते वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़्फ़े जो, वठूं था वक़्तु।